औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां तव्हांजो पंहिंजो अब्दुल क़दीर पंहिंजे यूट्यूब जे चैनल ऑल इन वन में। नाज़रीन, हे मुंहिंजो नंढड़ो भाउ मोहम्मद फ़रहान आहे जेको अॼु असांखे हार्ट जो फंक्शन ॿुधाईंदो त हार्ट कीअं थी कमु करे, हार्ट छाजी ठहियलु आहे। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां कहिड़े स्कूल में पढ़ंदा आहियो? मुस्लिम पब्लिक स्कूल ठरीमीरा। माशाअल्लाह। अदा असांखे अॼु तव्हां ॿुधायो त हार्ट कीअं थी कमु करे, हार्ट जा कहिड़ा फंक्शन्स आहिनि? Heart is a pumping organ which circulates the blood in whole body. हार्ट हिकु इंसानी जिस्म में उज़्व आहे जेका इंसानी रत खे गर्दिश कराए थी सॼे बॉडीअ में। जेका हार्ट आहे उहा 4 खाननि ते मुश्तमिल आहे, जंहिंजा 4 खाना आहिनि। जेके मथियां 2 खाना आहिनि उन्हनि खे नालो ॾिबो आहे आर्ट्रियम जो, ऐं हेठियां 2 खाना आहिनि उन्हनि खे नालो ॾिबो आहे वेंट्रिकल्स जो। ऐं जेके हार्ट में जेके रत पहुचाइनि थियूं उन्हनि जा नाला आहिनि आर्टरीज़ ऐं वीन्स आहिनि, जंहिंजा नाला जेका पहिरें में पहिरीं वीन आहे, वॾे में वॾी वीन आहे, उहा सुपीरियर वेना केवा। सुपीरियर वेना केवा उहा जेका सो रॻा जेका इंसानी जिस्म जे मथियनि हिसनि ऐं ब्लड खणी ईंदी आहे। जीअं असांजो कुलो थियो, असांजो दिमाग़ थियो, अखियूं थियूं, मथियो जेको बि असांजो हिसो आहे, दिलि खां जेके मतिलबु मथे आहिनि उन मां जेका रत खणी ईंदी आहे डीऑक्सीजनेटेड ब्लड, उहा खणी ईंदी आहे सुपीरियर वेना केवा। सुपीरियर वेना केवा ब्लड खे इंटर कराईंदी आहे राइट आर्ट्रियम। राइट आर्ट्रियम में ब्लड खे छा कराईंदी आहे इंटर। तंहिंखां पोइ ॿी जेका हिकिड़ी वीन आहे उनजो नालो आहे इन्फीरियर वेना केवा। वीन ॿी आहे जंहिंजो नालो इन्फीरियर वेना केवा, जेका छा कंदी आहे इंसान जे दिलि जे हेठियनि जेके उज़्व आहिनि हेठियां उन्हनि मां रत पहुचाईंदी आहे। डीऑक्सीजनेटेड जेका ब्लड हूंदी आहे जंहिंमें ऑक्सीजन न हूंदी आहे उहा ब्लड पहुचाईंदी आहे हेठियनि पार्टनि ऐं मथे दिलि में। जॾहिं उहा राइट आर्ट्रियम में पुॼंदी आहे, जॾहिं उहा पुॼंदी आहे त राइट आर्ट्रियम कंस्ट्रक्शन शुरू कंदो आहे। कंस्ट्रक्शन जो तव्हांखे मिसाल ईअं ॾियां, जीअं पाणी जेको आहे सो शीशे में पाणी विझंदा आहियूं, वरी शीशे खे ज़ोर ॾींदो त पाणी मथे निकिरंदो। जेको आहे तव्हांखे ॿुधायां त हर कंस्ट्रक्शन जो जेका दिलि कंदी आहे हीअं कंदी आहे, सही आहे न। तंहिंखां पोइ जेकर रत हूंदी आहे उहा रत पहुचंदी आहे राइट वेंट्रिकल में, मतिलबु राइट आर्ट्रियम मथियों आहे, राइट वेंट्रिकल हेठियों खानो आहे। उहा पहुचंदी आहे ट्राइकस्पिड वाल जे ज़रिए, जेको वाल जंहिंखे चवंदा आहिनि हार्ट में जेके वाल हूंदा आहिनि उन ज़रिए पहुचंदी आहे राइट वेंट्रिकल में। जॾहिं राइट वेंट्रिकल में डीऑक्सीजनेटेड ब्लड पहुचंदी आहे त हार्ट कंस्ट्रक्शन कंदी आहे। कंस्ट्रक्शन तव्हांखे ॾसियमि, कंस्ट्रक्शन करण सां जेका इंसानी दिलि में जेका डीऑक्सीजनेटेड ब्लड हूंदी आहे उहा वेंदी आहे लंग्स ॾे। लंग्स छाजे लंग्स में वेंदी आहे छाजे ज़रिए? पल्मोनरी आर्टरी जे ज़रिए। जेका पल्मोनरी आर्टरी आहे उहा डीऑक्सीजनेटेड ब्लड खे लंग्स ॾे खणी ईंदी आहे, ऐं जेका पल्मोनरी वीन आहे उहा वरी डीऑक्सीजनेटेड ब्लड जेका ऑक्सीजनेटेड थी वेंदी आहे ब्लड लंग्स में, लंग्स ॾे साफ़ थी ईंदी आहे। जेका लंग्स ॾांहुं साफ़ थी ईंदी आहे हार्ट में उनखे खणी ईंदी आहे पल्मोनरी वीन। पल्मोनरी वीन जेका फिफड़नि वारी नस आहे उहा खणी ईंदी आहे। तंहिंखां पोइ जेका दिलि जो खानो आहे राइट न लेफ्ट आर्ट्रियम, लेफ्ट आर्ट्रियम में खणी ईंदी आहे। लेफ्ट आर्ट्रियम में जॾहिं खणी ईंदी आहे त हार्ट कंस्ट्रक्शन कंदी आहे। जीअं दिलि जो धड़कण हूंदो आहे, जेको आवाज़ ईंदो आहे डप टप, इहो जेको आहे इहा कंस्ट्रक्शन आहे। उन सां ब्लड काॾे वेंदी आहे बाइकस्पिड वाल जे ज़रिए लेफ्ट वेंट्रिकल में वेंदी आहे। जॾहिं लेफ्ट वेंट्रिकल में वेंदी आहे त उतां हिकिड़ी अरोटा निकिरंदी आहे, जेका वॾे में वॾी आर्टरी आहे इंसानी जिस्म में, जंहिंखे शाह शरियान चइबो आहे। उहा जेको आहे सो ब्लड खे खणी वेंदी आहे पूरे जिस्म में, इन होल बॉडी सर्कुलेटेड ब्लड टू होल बॉडी, जेका सॼे बॉडीअ में ब्लड खे सर्कुलेट कराईंदी आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेके आर्टरीज़ ऐं वीन्स हूंदियूं आहिनि, आर्टरीज़ जेके हूंदियूं आहिनि उहे ऑक्सीजनेटेड ब्लड खणंदियूं आहिनि बॉडी टू हार्ट, माना हार्ट टू बॉडी, जेके माना असांजी दिलि खां जिस्म ॾांहुं जेका रत ऑक्सीजनेटेड ईंदी आहे न उहे आर्टरीज़ खणंदियूं आहिनि, ऐं जेके वीन्स हूंदियूं आहिनि उहे डीऑक्सीजनेटेड ब्लड बॉडी टू हार्ट खणी ईंदियूं आहिनि जिस्म ॾांहुं हार्ट ॾे।
जॾहिं उहा रत खणी ईंदियूं आहिनि त हार्ट वरी उनखे लंग्स मोकिलींदी आहे, लंग्स ॾांहुं वरी उहा जेको आहे सो ऑक्सीजनेटेड थी वरी असांजी बॉडीअ में ईंदी आहे। ऐं जेका माना हार्ट में हिकिड़ी वीन आहे जेका ऑक्सीजनेटेड ब्लड खणंदी आहे, असल में जेके वीन्स आहिनि उहे डीऑक्सीजनेटेड खणंदियूं आहिनि। हाणे जेका दिलि में अंदरि वीन आहे उनजो नालो आहे पल्मोनरी वीन, जेका डीऑक्सीजनेटेड ब्लड जे बदिरां ऑक्सीजनेटेड ब्लड खणंदी आहे। ऐं जेका पल्मोनरी आर्टरी हूंदी आहे उहा वरी डीऑक्सीजनेटेड ब्लड खणंदी आहे। तव्हांखे ॿुधायमि त जेका आर्टरियूं हूंदियूं आहिनि उहे आर्टरीज़ हूंदियूं आहिनि उहे ऑक्सीजनेटेड ब्लड खणंदियूं आहिनि। वसलाम। हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। न अच्छा, आख़िरी ॻाल्हि त ॿुधायो त हार्ट जेको अटैक थींदो आहे, हार्ट अटैक्स जूं छा सिम्बल्स आहिनि, निशानियूं जूं कहिड़ियूं आहिनि? हार्ट अटैक जूं जेके निशानियूं आहिनि उहे आहिनि जेको आहे सो स्वीटिंग, जेको नाइट स्वीटिंग, राति में जेको पघर ईंदो आहे, जेको घणो पघर ईंदो आहे उनखे उहा निशानी आहे हार्ट जी। उल्टियूं ऐं ओकारा, सही आहे। तंहिंखां पोइ ॿी निशानी तव्हांखे ॾसियां हितां ई, खाॿे पासे जे जिस्म में सूरु, अपर बॉडी डिस्कम्फर्ट, इहे ई जेके हार्ट अटैक जूं निशानियूं आहिनि। ॿियो जेको आहे सो मथे में हल्को हल्को सूरु जेको हूंदो आहे। थैंक यू लख लाइक मोहम्मद फरहान, थैंक यू।